बिलावल भुट्टो ज़रदारी बिना देर मोबाइल फोन सर्विस बहाल करण जो मुतालबो करे छॾियो। पीपी चेयरमैन चयो आहे मोबाइल फोन ज़रिए नेट डाइन टैप कॉल नथी करे सघिजे, फ़क़ति VPN कम करे रही आहे। मोबाइल फोन सर्विस मुअत्तल करण सां पूरे मुल्क में वोटरनि जे टर्नआउट ते असर थींदो ऐं राब्तनि ते असर पवंदो। एजेंटनि खे फार्म 45 में ॾुखियाऊं थींदे फौरी तौर मोबाइल फोन सर्विस बहाल कई वञे। अवाम घरनि खां ॿाहिरि निकिरी वोट ॾेई पंहिंजे बहितर मुस्तक़बिल लाइ पाण फ़ैसिलो करे। अवाम घरनि मां ॿाहिरि निकिरी पंहिंजो वोट कास्ट करे। नून लीग क़ाइद जी अपील। नवाज़ शरीफ़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे मुल्क में हिक ई पार्टी खे अक्सरियत मिली, ईंदड़ हुकूमत खे मुकमल मैंडेट मिलणु घुरिजे। ख़ुदा जे वास्ते मख़लूत हुकूमत जो नालो न खणो। तमामु घणियुनि क़ुर्बानीनि खां पोइ अॼोको ॾींहुं नसीब थियो आहे। मुल्क में चूंड दंगल में उम्मीदवार विच में वॾे मुक़ाबले जाइम खान। लाहौर में नून लीग क़ाइद नवाज़ शरीफ़ जो PTI हिमायत याफ़्ता आज़ाद उम्मीदवार डॉक्टर यास्मीन राशिद सां मुक़ाबलो। नवाब शाह में NA 207 ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी साम्हूं सरदार शेर मोहम्मद रिन चूंड मैदान में लथल। बिलावल भुट्टो ज़रदारी सां लाहौर जे क़ौमी तख़्त NA 127 ते अता तारन मुक़ाबलो कंदो। मौलाना फज़लुर रहमान जो फैसल करीम कुंडी ऐं अली अमीन गंडापुर सां मुक़ाबलो। शहबाज शरीफ़ ॿिनि तकनि ते चूंड मैदान में लथल। अली मूसा गिलानी जो शाह महमूद कुरैशी जी न्याणी मेहरबानू कुरैशी सां मुक़ाबलो। मरियम नवाज़ पहिरियों भेरो चूंड विढ़ी रही आहे। सिंध में PP, GDA ऐं MQM उम्मीदवारनि विच में दिलचस्प मुक़ाबला। बिलावल भुट्टो ज़रदारी सां लाड़काणे वारे क़ौमी तख़्त ते राशिद महमूद सुमरो ऐं कमर शेदात कोट वारे तख़्त ते नासिर महमूद सुमरो जो मुक़ाबलो। फरियाल टारपुर साम्हूं JUI अॻवान किफ़ायतुल्लाह सुमरो बीठल। अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो रोशन बुर्डे सां मुक़ाबलो। मलिक असद सिकंदर जो मुनीर हैदर शाह, लियाकत जतोई जो इरफान ज़फ़र लिगारी ऐं रफ़ीक जमाली जो करीम जतोई सां मुक़ाबलो। सदरदीन शाह राश्ती ऐं पीर फज़ल शाह, एजाज़ जखरानी ऐं मोहम्मद मियां सुमरो, नज़ीर बुघियो ऐं डॉक्टर सफदर अब्बासी आमू साम्हूं। घोटकी में क़ौमी तख़्त ते ख़ालिद लुंड ऐं मियां मिठू। ओबाड़े वारे सूबाई तख़्त ते PP उम्मीदवार शहरियार शर ऐं आज़ाद उम्मीदवार जाम मेहताब ॾहर विच में मुक़ाबले जा इम्कान। मुल्क में क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे 855 तकनि ते पोलिंग जारी। वोटर्स घरनि खां निकिरी आया। पोलिंग स्टेशन ते माण्हुनि जी रश। कुझु हंधनि ते पोलिंग देर सां शुरू थी। पोलिंग स्टेशन ते उम्मीदवारनि जा एजेंट बि मौजूदु। मुल्क में 12 करोड़ 85,85,760 वोटर्स पंहिंजा नुमाइंदा चूंडींदा। पंजाब में क़ौमी असेंबली जे 141 ऐं सूबाई असेंबली जे 297 तकनि ते वोटिंग। सिंध में 61 क़ौमी ऐं 130 सूबाई असेंबली जी सीटुनि ते उम्मीदवार चूंडण लाइ पोलिंग। ख़ैबर पख्तूनख्वा में 45 क़ौमी ऐं 115 सूबाई असेंबली जे तकनि ते इलेक्शन। बलोचिस्तान जे 16 क़ौमी ऐं 51 सूबाई तकनि ते पोलिंग अमल शाम 5 वॻे ताईं बिना साही जे जारी रहंदी। सिक्योरिटी लाइ पुलिस सां गॾु रेंजर्स ऐं पाक फ़ौज मुक़रर। सियासतदाननि पारां वोट कास्ट करण जो सिलसिलो जारी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजो वोट कास्ट करे छॾियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्री जे सदर गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल LB ओडी कॉलोनी नवाब शाह में वोट कास्ट कयो। आसिफ अली ज़रदारी खे ॾिसी जियालनि पारां GA भुट्टो जा नारा। बिलावल भुट्टो ज़रदारी नए देरे में पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कयो। PP चेयरमैन पोलिंग स्टेशन गवर्नमेंट प्राइमरी स्कूल नंबर 3 में वोट कास्ट कयो। नवाज़ शरीफ़ मालिक टाउन लाहौर में NA 128 ते वोट कास्ट करे छॾियो। नून लीग अॻवान शहबाज शरीफ़ लाहौर जे NA 127 ते पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कयो। आसिफा भुट्टो ज़रदारी नवाब शाह में पंहिंजो वोट कास्ट करे छॾियो। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान ऐं निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंगी पंहिंजो वोट कास्ट कयो। अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह सेवण में पंहिंजे अबाणे ॻोठ वाहौर, सईद गनी चनेसर ॻोठ ऐं सलमान अब्दुल्ला मुराद मलीर में वोट कास्ट कयो। सईद गनी सां गॾु NA 270 ते PP उम्मीदवार असद आलम न्याज़ी बि वोट कास्ट करे छॾियो।
सॼे मुल्क में मोबाइल फोन सर्विस आरजी तौर बंद करण जो फैसलो। कराची, लाहौर और कोयटा के मुख्तलिफ इलाक़नि में मोबाइल फोन सर्विस मुतासिर। इलेक्शन कमीशन के मैसेज सर्विस मुतासिर। सखर, हैदराबाद, मटियारी, ठठो, मीरपुर खास, नवाबशाह, कंबर, शेदाको, दादू और बेन शहरन में मोबाइल और इंटरनेट सर्विस मुतासिर। सांगड़, बदीन, जैकबाबाद, कश्मोर, कंदकोट, लाड़कानू, जामशोरो, टंडो मोहम्मद खान, टंडो अलायार और बेन शहरन में मोबाइल फोन सर्विस आरजी तौर ते बंद। घरू वज़ारत जो चवण है तो मोबाइल फोन सर्विस आरजी तौर ते मुअत्तल करण जो फैसलो किया वियो है। अमन अमान बरकरार रखण और इम्कानी खतरन के मुंह ॾियण लाइ हिफाज़ती कदम खणण ज़रूरी आहिनि। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त उम्मीद है तो अॼु बिना कंहिं अणवंदड़ वाक़े जे इलेक्शन जो अमल मुकम्मल थी वेंदो। गुज़िरियल ॾींहं बलोचिस्तान में दहशतगर्दी जा वाक़िया पेश आया। चूंडुनि दौरान अमन अमान कायम रखण घरू वज़ारत और सिक्योरिटी एजेंसियुनि जो कमु आहे। IDG रेंजर्स तरफा कराची के मुख्तलिफ इलाक़नि जो दौरो। सिक्योरिटी इंतजाम जो जायज़ो। DG रेंजर्स मेजर जनरल अजहर वक्कास गोलीमार, बोर्ड ऑफिस, नार्थ नाज़माबाद, सफ़ी हसन और बेन हंदन जो दौरो किया। DG रेंजर्स नागन चोरगी, सोराबकोट, गडाफ, मलीरहाट और बेन इलाक़नि में सिक्योरिटी जो जायज़ो वरतो। सिक्योरिटी के इंतजाम के वधीक असरायतो बनाने की हिदायतों। सदस्य चवण है तो इलेक्शन कमीशन तरफा जारी कयल ज़ाब्ता इख़लाक़ ते अमल के यकीनी बनाए वञे। रेंजर्स, पाक फौज और पुलिस से गॾिजी अणवंदड़ सूरत हाल ते ज़ाब्तो आणींदे।